खैरल ॾाढी देर करे छॾियव। मजू माल भी मिले त अचण ई कयूं न। पोइ हाणे छा सलाह अथव? हिन महिल हितां निकिरण जी कयो। बाक़ी सलाह के महफ़ूज़ जाइ ते हली कयूं था त असांखे छा करणु घुरिजे। त पोइ ठीकु आहे अचो। चइबो त खैरल गदार निकितो ऐं बहादुर ख़ान खे ॿुधाइण लाज़िमी आहे। किथे हुन सां बि धोखो न करियो। भला सालो तुझा वार शी मरे रब न चरे जे चरे त उफट मरे। बाबा समझा थी त का ख़बर कम जी आंदी अथई तॾहिं त एॾो ख़ुशि आहे। अमा दुख हुजनि या सुख खीसा ख़ाली हुजनि या भरियल सालू सदाई ख़ुशि हूंदो आहे। अमा सिर मथां थोरी मुसीबत आई इनई करे परेशान हुयसि। छा इहा मुसीबत हाणे टरी वई? जी अमा हाणे असां आज़ाद असांजूं सभु मुसीबतूं वञी दिलावर ख़ान जी इच्छे में पयूं। बाबा अलाए छो अञा मुंहिंजे मन में इहो ख़ौफ़ आहे त मूसा असांखे ज़िंदा कोन छॾींदो। असां हिते महफ़ूज़ आहियूं। केतिरो आख़िर केतिरो बाबा हिन पराए दर ते रहंदासीं। ओसी ताईं हिते रहंदासीं मां जेसी ताईं मूसा सां ठाव करे पंहिंजो हक़ न वठो। बाबा हक़ जी ॻाल्हि ई न कजां। जेकॾहिं इहो मसलो उथारी त पोइ ठाहे कोन थींदो। अमा जेको मूं बुख खां चक हुयमि ओसी ताईं वात मुन कढंदमि जेसी ताईं मूंखे माल न मिले माल। बाबा मूसा खां रुपयो बि कोन कढी सघंदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि कंदे त असांजा सूर वधी वेंदा ऐं इहो ठाव बि अध में रहिजी वेंदो। अमा चार चङा विच में अचनि था उते ॻाल्हियूं थींदियूं छा उहे असांखे पंहिंजो हक़ न वठी ॾींदा। बाबा असां ॾोही आहियूं पोइ असांखे हक़ छाजो मिलंदो? अमा असां मूसा ख़ान जे नज़र में ॾोही आहियूं पर जॾहिं न ॻाल्हियूं थियूं मूसा ख़ान खे अहिड़ो त फासाईंदुसि त पोइ मजबूर थी कुझु न कुझु मूसा ख़ान असांजे हवाले कंदो। जॾहिं असांजी ॾाठ गरम थींदी तॾहिं त असां बाक़ी ख़ुशि गुज़ारींदासीं। पर बाबा अमा तूं पर खे छॾ तूं वेही तमाशो ॾिस त कीअं मूसा ख़ान खे आंगुरनि ते नचायां। बाबल साईं ॻाल्हि कबी चिटी जन भितर में मिटी। मां त बाबल साईं खे पहिरियों ई चयो पर मां मथो एतबार करे ई कोन। अॼु त खैरल खुली साम्हूं अची वियो। मजू ऐं खैरल ॿई गॾु आहिनि सम्झ त ख़ैर हूंदो ई कोन। थी सघे थो त खैरल मजू खे लालच ॾेई पाण सां मिलाइण चाहे थो छो त खैरल अकेले सिरे हालार खे ख़त्म नथो करे सघे। बाबल साईं असांजूं नज़रूं ओॾां हुजनि ऐं खैरल असांजो ई कमु पूरो करे वञे। असां बि अखियूं पूरे न आहियूं वेठा जो खैरल ऐं मजू ईंदा ऐं बहादुर ख़ान खे ख़त्म करे हलिया वेंदा। जो बहादुर ख़ान को रोल गिदड़ आहे हुनखे मारे ऐं हलिया वेंदा। न बालू न बहादुर ख़ान शींहं आहे शींहं जंहिंजे अॻियां मजू ऐं खैरल जहिड़े भक्तनि जी वस जी ॻाल्हि न आहे। रईस खुलियाम खैरल कोन विढ़ी सघां थो पर मूंखे ख़ौफ़ आहे त धोखे सां किथे वार न करे वञे खैरल। हा बाबल साईं मुनीर सच थो चवे सच। तव्हांजो खैरल जे मथां अंधो एतबार आहे ऐं खैरल इन जो ई फ़ाइदो वठंदो। पालू तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी दिलि में छा आहे? मौला जाणे बाबल साईं मौला जाणे। पोइ तूं कीअं थो चईं त मुंहिंजो खैरल मथां अंधो एतमाद आहे? रेस मां चवां थो त तव्हां मूंखे इजाज़त ॾियो इन खां पहिरियां खैरल किथे असां ते वार न करे वञे ऐं इन खैरल खे असां पूरो करे अचूं त बहितर आहे। इन खां पहिरियां खैरल असां सां धोखो करे ऐं उनखे असां ख़तमु करे अचूं। न मुनीर न मां अहिड़ो कमज़रफ़ न आहियां जो हुन माण्हूअ खे धोखे सां माराए छॾियां जंहिं मुंहिंजे करे पंहिंजी रत वहाए छॾी। रईस खैरल लालच जे करे पंहिंजो रत वहायो आहे
कुछ भी हुजे मुनीर, कुछ भी हुजे, ओस ताईं खैरल के कुछ भी नाहे चवणो, जेस ताईं खैरल खुली असांजे साम्हूं नथो अचे। जीअं रहे तव्हांजी मर्ज़ी, बाक़ी मूंखे खैरल खां ख़ौफ़ थियण लॻो आहे। जेकॾहिं खैरल वार कंदो न त उहो मुंहिंजे मथां कंदो, ऐं खैरल इहा ग़लती कई बि न त पोइ आउं ॿुधाईंदुसि खैरल खे त बहादुर खान केतिरी ताक़त थो रखे। हाकिम खाने कमरो किथे है? सोनी सदको सदको हाकिम खान जी पुछा गुछा थी कराई। तुंहिंजे हूंदे घर जी नौकरी ॻाल्हाए वञे। इहा छोरी आहे ई वातर, हीअ ईअं ई वात हणंदी रहंदी। इन जो बिलो कंदसि, रात अचे दिलावर खान उनखे इहा दाह ॾींदसि, पोइ हीअ कुछे त हिन जी ज़बान ॾंबींदसि। हीअ ज़बान तुंहिंजे ॾंभण जहिड़ी न आहे, तूं पंहिंजी ज़बान जो सोच। हाणे मूं मथां हिकु महिरबानी कर, हितां निकुर त मां कंहिंसां हाल अहवाल करे वठां। हाल अहवाल वरी कहिड़ा थी करी? तूं अच मूंसां त तोखे हिकु हिकु कमरो ॾेखारे अचां, केरु कहिड़ी जॻह ते सुम्हे थो, इहो सभु कुझु तोखे ॿुधाए थी छॾियां। वॾी का बदतमीज़ आहे? बदतमीज़ तोखां थोड़ी घटि। बस सोनी बस, घड़ी ॻाड़ी न हण त हवेली मूं न कढी छॾियां। हाय हाय, अरे सियाणी, इहो त मां तोखे अॻ में ई चवंदी थी अचां त तूं मूंखे हिन हवेली मां तड़े ॾेखार। तूं ख़ुशि आहे त हवेली को ॿाहिरि निकिरी मौज मस्तियूं कंदमि, पर दिलावर खान तोखे छॾे बि त। अहिड़ी नौकरियाणी खां त ईअं ई चङियूं आहियो। तोखे ॿुधायमि न त इहा हाकिम खान जी दादली आहे, दादली। इन्हीअ ई करे असांखे हिन जा नखरा बर्दाश्त करणा पवंदा आहिनि। सोनी सदको सदको, तूं भले केतिरा बि इल्ज़ाम मुंहिंजे मथां हण, पर मूं ते को फ़र्क़ु न पवंदो। सकीना उथ त हलूं, हीअ असांखे हिते विहण कोन ॾींदी। हा हा, महिला तो वञो, हाकिम खान जे कमरे में वञी वेही रहो, उहो अचण वारो हूंदी। जेकॾहिं अॼु राति दिलावर खाने खे कंहिं हीअ गिलो न थिए त आउं सम्झंदमि त तूं हिन करे नौकरियाणी ऐं हीअ मालिकियाणी आहे। अल्लाह ख़ैर कंदो, सुबुह ताईं ख़बर पइजी वेंदी। हलार खान मथों घणो ज़ोर पइजी वियो आहे, हाणे मां तव्हांखे हिते बाहि बाड़ जी वधीक इजाज़त नथो ॾेई सघां। अहमद खान, केरु चाहींदो त हुनजे जुगे ते टांडो हुजे। हलार खान, इहो त मां बि सम्झी सघां थो त तव्हां हिक ॿिए खे ताक़त ॾेखारण जे चकर में आहियो। अहमद खान, हालार खान कॾहिं बि अगराई नाहे कई, पर जेकॾहिं को नाहक असां ते आयो रहंदो न त पोइ पेर असांजा बि पोइ ते कोन हटंदा। बादशाह, पाट जो सबको खाए थो। हलार खान, मूंखे हिते अमन खपे, मां वधीक बहस करणु कोन आयो आहियां, मूंखे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। अहमद खान, तव्हां हुकुम कयो त मां तव्हांजे लाइ छा करे सघां थो। मूसा खान जे मसइले जी त तव्हांखे ख़बर हूंदी। हा अहमद खान, ख़बर पई आहे त मूसा खान खे संदसी ज़ाल ज़हर ॾेई मारण जी कोशिशि कई। मूसा खान त बची वियो ऐं माईअ वञी साम तौरु दिलावर खान वटि वञी पनाह वरिती आहे। अहमद खान, इहे जेके माण्हू न ॿियनि जी मसइलनि में टंग अड़ाईंदा आहिनि, उन्हनि ते मूंखे ॾाढी कावड़ ईंदी आहे। केर बि कंहिंजे मसइले में टंग न अड़ाईंदो। हाणे तव्हां सभिनी खे हिकु जॻह ते गॾु थियणो पवंदो। DSP साहब, इहो कमु केरु कंदो? बादशाह, बहादुर खान जे तुंहिंजी दुश्मनी इन्हनि ॻाल्हियुनि ते त थी। हितां जे अमन ख़ातिर मां हिन कोशिशि में आहियां, दिलावर खान सां मिली आयो आहियां ऐं सुभाणे बाक़ी बहादुर खान सां मां मिलंदुसि। असां सभिनी खे हिकु करण मां को बि फ़ाइदो न पवंदो, छो त पहिरियां बि मूं ऐं बहादुर खान में ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि। मूंखे पूरी उमेद आहे हलार खान त तव्हां चारई चङा हिकु थी वेंदा। ठीकु आहे अहमद, जेकॾहिं इहो नेक कमु थिए थो त पोइ मूंखे को बि एतिराज़ न हूंदो। तव्हां बसि ॾींहुं ऐं जॻह तय कयो, मूंखे सिर्फ़ु कॉल करण जी देरि हूंदी, मां अची वेंदुसि। मां बहादुर खान खां पोइ मूसा खान सां मिलंदुसि। अलाह भलाई कंदो, मूंखे उमेद आहे त तव्हां हिकु थी वेंदा। तव्हां हिकु थी वञो, पोइ पाणे अमन बरक़रार रहंदो ऐं हितां जो हर हिकु माण्हू सुख जो साह खणंदो।
भला भली कंदो। तव्हां छा था सम्झो बादशाह? तव्हां हिकु थी वेंदव पाण में? ॻाल्हि सिर्फ़ मुंहिंजी ऐं बहादुर ख़ान जे ठाह जी नाहे। मां सम्झां थो त मूसा ख़ान ऐं दिलावर ख़ान में कॾहिं बि ठाह न थींदो। तंहिंजे करे मूं जल्दी हा करे छॾी। हकीम, मूंखे ख़बर आहे त DSP असां चइनी ॼणनि खे कॾहिं बि गॾु करण में कामयाबु न थींदा। बादशाह, जेकॾहिं ईअं थिए थो न त तव्हां सभिनि जी भलाई आहे। हा हकीम, भलाई त सभु कंहिंजी आहे, पर असांखे असांजी कूड़ी अञा बि त बाट करे वेहण ॾींदा। सभु को थो चवे त मां शेर आहियां। हाणे ॾिसूं त केरु शेर आहे ऐं केरु सवा शेर। कीअं बि करे सुबुह तव्हां सोनीअ खे सम्झाए छॾियो। जेका हुनजे मथे में हवा भरी आहे न, उहा तव्हां हुनजी कढी छॾियोसि, न त हिन हवेली में अहिड़ो धमचर मचंदो जो तव्हां बि हुनखे ख़ामोश न कराए सघंदा। हिकु त मूंखे ख़बर नथी पए त तुंहिंजी आख़िर सोनीअ सां दुश्मनी कहिड़ी आहे। सोनीअ सां मुंहिंजी का बि दुश्मनी न आहे। हूअ हिन हवेली जी नौकरियाणी आहे, नौकरियाणी। तव्हां हुनखे चई छॾियोसि त हू नौकरियाणी थी रहे, मालिकाणियुनि वारा हुकुम न हलाए। सोनी हुकुम छो हलाईंदी? खणी जे हुकुम नथी हलाए, पर जेको कमु चवांसि थी उन महिल मूंखे उन कम जे लाइ जवाब थी ॾेई छॾे। सोनीअ खे हिन हवेली में तड़े कढो ऐं असांखे तव्हां ॿी नौकरियाणी रखी ॾियो। जे न त तव्हां सोनीअ खे सम्झाए छॾियो त उहा हिन हवेली में नौकरियाणी थी रहे ऐं असांजो कमु नौकरियाणी थी कंदी रहे। सोनीअ खे सुबुह जो मां सम्झाईंदुसि। हाणे तूं मूंखे आराम करणु ॾे। सॼो ॾींहुं त हवेली को ॿाहिरि हूंदो आहे, राति जो घड़ी खनि अचे थो, बग़ैर कुझु ॿुधे सुम्ही थो पवे। मां सभु कुझु ॿुधी छॾियो आहे। हाणे छड़ो सुबुह थियणु ॾे। तुंहिंजे हिननि ॻाल्हियुनि ते अमल थींदो। तूं अमल कर न कर, तूं छड़ो सोनीअ खे इहो सम्झाए छॾ त उहा हिन हवेली जी नौकरियाणी आहे ऐं नौकरियाणी थी ई रहे। जेकॾहिं सुभाणे खां वठी मूंखे कंहिं कम जे लाइ जवाबु ॾिनई ऐं हवेली जो कमु न कयई त मां बि तव्हांजो इंतज़ारु न कंदसि। हिन हवेलीअ मूं सोनीअ खे तड़े कढंदसि, तड़े। या अल्लाह, या अल्लाह, हिननि खे त को परवरदिगार तूं ई सम्झाईंदे। अमा वॾी असांजी त असुली बि कान ठाती, पर तंहिं अच्छा तेॾा चढ़ कर ते गुलाम कादिर को घिनायूं। हा दी, हिन जो होटल में वॾो तजुर्बो आहे ऐं चए थो त बचत बि सुठी आहे। तव्हां कच्ची पकी चांहि वारो होटल खोलियो, 500 बचाए वेंदो। तो ओदे ॿाहिरि के पिया थी त 4-500 रुपए, इथावल 500। अलाह को पुजी सही। मां कूड़ न हलंदुसि, पाड़नि पटिया। सुभाणे तव्हांखे घटि बचे त वरी अधी खैरा जा सोटा केरु खाईंदो? खैरा जे सिर ॾे खैर हुजे, तूं कूड़ न ॻाल्हाए। हाणे रुको, तूं मूंखे एतिरो ॿुधाए त हे ॿई ॼणा होटल मां पंहिंजो पेट पाले सघंदा? अदी मां त पंहिंजो पेट पाले वेंदो हुअसि, पोइ हे छो न पाले सघंदा? अमा वॾी, ओ अमा वॾी, ए गुलाम कादर दा पेट कोन्हे आई, अन वाला गुंतड़े गुंतड़ा। जेकॾहिं इहो पलीज पिया वेंदा त असां अपना पेट कोन पाले सघसूं। अदी खैरा चवंदा आहिनि त बेकार खां पोइ बेघर भली आहे, ऐं पोइ बि कुझु न कुझु त कमाईंदा न। हा माई खैरा, जेकॾहिं सफ़ा न कमाईंदा न, असुल फिटी कर, तॾहिं बि मां सम्झां थो त 100-150 रोज़ ज़रूर कमाईंदा। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जग हथ करे कयो बिस्मिल्लाह, वधीक रब वेठो आहे। हा मां वॾी करेंदो बिस्मिल्लाह, पर मेरी ॻाल्हि बि कन खोल ॿुध, असांजी असुल बि कान ठा सही। ओ छोरा शुरूअ में इहा वाई त न कढ। अदी, मां त चवां थो तूं हिन निभागे खे छॾ, तूं बस रुगो मूंखे होटल खोले ॾे। हेॾे मोतबर ढोलू राजकुरलू, इएं जेकॾहिं तूं अकेला होटल खोलेसी, पीछे तूं मेकण केॾे वेसी? ख़बर आहे। अरे हाणे बस कर छोरा, एॾो ठाहू को न थियो। मां तव्हां ॿिन्ही खे सुञाणा थी पई, ॿिन्ही खे थी सुञाणा, ऐं ॿुधाए बि छॾियांव थी पई त होटल तव्हांखे मां खोलराए थी ॾियां। बाक़ी जेकॾहिं उहो तव्हां न हलाए सघियो
त पोइ मुंहिंजो नालो बि खैरां अथव, खैरां। सम्झी सघो था त मां तव्हां ॿिन्ही खे छा थी करे सघां? ख़बर है असां वॾी ख़बर है। खैरां बिगड़े त क़यामत सही क़यामत। जॾहिं ख़बर अथई न त पोइ का मुंहुं सुर जी जॻह हथ करे अच। मुंहिंजे ख्याल में त 2-3 जयूं खाली पयल आहे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। गुलाम कादर तूं का वञी मुंहुं सिर जी जॻह हथ करे हिननि अंधनि खे ॾे। वधीक हिननि जो नसीब। हाँ असांजी त असुली बि कान ठासी, पीछे बि कोशिशि करे ॾेखंदऊं। नसीब उहे फिटल आहिनि असांजे। वॾो निभागो आहे नसीब फिटल आहिनि। हिते ई नसीब फिटल आहिनि। हलो भला हलो 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 अचो। ईअं हिकु हंधि ख़ामोश वेहण सां सालू असांखे कॾहिं बि हथु न ईंदो। नजीब तूं छा थो सम्झी? अंदर में बाहि जा शोला पिया फड़कनि, शोला। तोखे कहिड़ी ख़बर त मां कहिड़ी तरह गुज़ारे रहियो आहियां। बस कुछ ॾींहं सब्र कर त पोइ मुंहिंजा सालू जी कीचीअ में हथ हूंदा ऐं तुंहिंजा जंबा हूंदा। अची गेले हिते कदमनि में उछलंदासीं। सालू जी हैसियत छा आहे? मूंखे नथो लॻे त को दिलावर खान डीएसपी जी मञी थो। ख़बर आहे दिलावर खान जी ताक़त बि। बस असां कानूनी कदम पिया खणूं ऐं दिलावर खान कानून खां मथां न आहे। उहो बि तॾहिं जॾहिं डीएसपी पंहिंजी उहा रग ॾेखारी। तूं छा थो सम्झी नजीब? अंतर में बाहि जा औला पिया फड़कनि, बाहि जा औला। बस डीएसपी मयार ख़ातिर कुछ ॾींहं सब्र कर, बस कुछ ॾींहं। जेकॾहिं डीएसपी कुछ न कयो त अहिड़ी बाहि बारींदासीं, अहिड़ी बाहि बारींदासीं जो डीएसपी असांजे कम करण ते मजबूर थी पवंदो, मिर्चूं कंदो, पाण हिते गीसियूं अची कंदो। सोनी, तुंहिंजूं शिकायतूं ॾींहों पर ॾींहों वधंदियूं थियूं वञनि। सोनी अहिड़ो कुझु बि न आहे कयो। सकीना तुंहिंजा अजाया कन भरिया आहिनि। बस तोखां जॾहिं पुछां तॾहिं जवाबु ॾिजां। फिलहाल मां सोनीअ सां मुखातिब आहियां। सर मां मञा थी त मुंहिंजी बि ग़लती आहे, पर रिसियाणी सकीना बि कंहिंखां घटि न आहे। मां हिते शिकायतूं ॿुधण लाइ न आहियां बीठो। जेका ॻाल्हि मां चवां थो उहा कन खोले ॿुध। जी साईं। अॼु खां पोइ सकीना तोखे जेको बि कमकार चए हुनजो जवाबु न ॾे। ऐं सकीना तोसां केतिरो बि वाद हणे घटि में घटि तूं ख़ामोश रहंदी कर। ये पत्थर जी मूर्ति त न आहे। सोनी तोखे छा चयो? ॿुधी न? ख़ामोश रहो। मां त ख़ामोश रहां, पर सकीना जो ॻाल्हाइण ॾंभ ॾियण उनजे ॻाल्हाइण ते को बि ख़ामोश नथो रही सघे। मां ॾिसां थो त तव्हां ॿिन्ही जो ॾींहों पर ॾींहों दिमाग़ ख़राब थींदो थो वञे। ऐं हा, हाणे वधीक मूंखे का शिकायत मिली त तव्हांखे मां ॿुधाए छॾींदुसि त वात हण जो अंजाम छा थींदो आहे। अॼु सॼी राति सकीना कन भरिया अथसि। न सोनी, हिन में रेस जो को बि ॾोह आहे। अहमद खान मसलो सिर्फ़ असां चइनि चङनि जे गॾु थियण जो न आहे। हिते कुझु ॿिया बि माण्हू आहिनि जंहिंजे करे हितां जो अमन ख़राब थियो आहे। उन्हनि खे बि घुरायो। तव्हांजो कंहिं तरफ़ इशारो आहे बहादुर खान? उन्ही खां अलावा मज्जू ऐं खैरल खान खे त घुराए सघिजे थो, पर इहो खैरल ऐं मज्जू उन्हनि में को दम न आहे। जेकॾहिं उन्हनि जे सिर जे मथां तव्हां पंहिंजो हथु हटाए छॾींदा त पोइ उहे कुझु बि कोन करे सघंदा। अहमद खान जेकॾहिं मां खान खे घुरायां ऐं हू फ़ैसिले में अचे बि सही, उनजे मथां जेके बि केस आहिनि उन्हनि जो छा थींदो? उन्हनि केसनि खे त मुंहुं ॾियणो पवंदुसि। कुझु सचा ऐं कुझु कूड़ा केस बि आहिनि। जेके कूड़ा केस आहिनि उन्हनि खे असां ख़तमु करे छॾींदासीं। वॾे में वॾो केस अथसि वाहिद खान जी अगवा जो। जेकॾहिं उहो केस तव्हां ख़तमु था कयो त पोइ खान खे मां फ़ैसिले में घुराए थो वठां। जेसिताईं खान बि ॻाल्हियुनि में न हूंदो
ऐं उनखे बि पाबंद न कयो वेंदो त हितां जो अमन बर्बाद थिए ई थिए। हाँ बालू, इन्हीअ करे डीएसपी साहब खे चवां पियो त असां सभिनी सां गॾु खान खे बि अमन जी ॻाल्हियुनि ते पाबंद कयूं। इहो तॾहिं थींदो जॾहिं खान जा सभई केस ख़तम थींदा। बहादुर खान, जेकॾहिं खान ॻाल्हियुनि में अचे थो त पोइ मां वाइदो थो कयां त उनजे मथां टोटल जेके केस आहिनि उहे ख़तमु करे छॾींदासीं, पर उन खां अॻु में खेसि हथु ॾियणो पवंदो। ठीकु आहे डीएसपी साहब, तव्हां वञी मूंसां खान सां ॻाल्हायो, मां बि सुभाणे खान सां ॻाल्हाए तव्हांखे वरंदुमि।